अस्सलाम वालेकुम दोस्तों, महबूब अली कलोड़ो मेक टीवी तां अवांजे ख़िदमत में हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर हिकु तमामु सुंदर वीडियो सां गॾु हिकिड़े दोस्त जे कटी सां। ऐं हलो त ॾिसूं छा थो पियो थिए। हिकिड़ो पीउ पुट जे विच ते ॻाल्हियूं पई थियूं हलनि, ॾिसूं उहो केतिरियूं नाकाम थियूं थियनि ऐं केतिरियूं जेको सो कामयाबु थियूं थियनि। तव्हां बि ॾिसो, ॿियनि दोस्तनि खे बि ॾेखारियो, हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, ॿियनि दोस्तनि ताईं शेयर कयो। इनशाला तव्हांखे हीअ वीडियो पसंदि ईंदी। अल्लाह अवां जो असांजो हामी ऐं सानी रहे, ईअं ई इंजॉय कंदा रहो। अल्लाह हाफ़िज़। अरे छोरा हेॾे छो चढ़ियो आहे? शादी कराए न त मां ख़ुदकुशी कंदुमि। शादी हा, हाणे मौसम आहे शादी जो। हुजे न हुजे भाउ शादी कराए। अरे छोरा हाणे पैसो बि कोन्हे, काॾों तुंहिंजो शादी करायां? कर्ज़ वठी बि कराए। बाबा केरु कर्ज़ ॾींदो? ॿीहों उधार वठि। अरे मेहन वारा बि ॿेण ते था हणनि। सुन बून ॻाराए। सोन बि त हाणे ॻारायो आहे छोरा, ज़मीन जो टुकड़ो वरितो आहे। ज़मीन वठी न वठी बाबा। अरे बाबा देरा खणी तुंहिंजो शादी कराईंदासीं बाबा, लही आओ। न लहंदुमि, देरा परे आहिनि। अरे बाबा लही आओ, ख़ुदा के मन लही आओ। न दिलासो हाणे न। अरे छोरा अहिड़ो ज़िद न कर, लही आओ। न लहंदुमि न त ॾियां थो टपो ख़ुदि। अरे बाबा अहिड़ो वेल न कर, टपो न ॾे छोरा, लही आओ। न त बाबा टपो ॾियां थो। हल भेड़िया 50 फुट मथो हितो टपो ॾींदी, बचंदे बि न ख्वार कंदे असांखे बि। लही आ बाबा, तुंहिंजो शादी। बच्चा मुंहिंजो मुक़दर। अरे बाबा तुंहिंजो शादी कराईंदासीं। न दिलासो न, हाणे हा कर चवंदा, न त बसि टपो ॾियां थो। अरे हाथ चवां थो छोरा, तुंहिंजो शादी कराईंदुमि। तूं चए तो सारनि जे देरनि में न पवा अञा देर। हाथ बाबा फसल बसल खणी तुंहिंजो शादी कराईंदुमि न। न कर्ज़ बर्ज़ जाथों खणे मूंखे करा। लही आ बाबा, लही आ, तुंहिंजो शादी करायूं था बाबा। काथों पैसा वठी व्याज वठी तुंहिंजो शादी करायूं था छोरा, लही आ बसि। हाणे मोड़ ॾियो, जॾहिं मां तोखे चयुमि तुंहिंजो शादी करायां थो। हा बाबा हा, तुंहिंजो शादी कराईंदासीं। हलड़े छोरा, तुंहिंजो ज़िद शादी जे लाइ आहे अञा आऊंठे जेतिरो बि मुंहिंजो शादी। हल हाज़िर बाबा, तुंहिंजी शादी करायूं था। लही आ हाणे त लही आ न।